नाज़रीन करमपुर में अहम खबर है जो आवां सां शेयर कयूं पिया। करमपुर लगो नापरकोट थाने की हद में कुछ ॾींहं अॻु नामालूम हथियार बंधन हथां अगवा तलकोट मोरोवासी पोलियो ऑफिसर नईम अख्तर बपड़ के हद जी नापरकोट तोड़े ज़िले शिकारपुर पुलिस बाजियाब न कराए सकी। मुगी के घर में रोज राड़ो मतल है। बे तरफ़ मुगी की बाजियाबी लाइ वारसन पारां मुगी के भाउ हफीज़ बपड़, मुजीब बपड़, अमजद अली बपड़ ऐं ॿियनि जी अॻुवाणी में करमपुर लाड़े वटे रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हणी पुलिस की नाअहली खिलाफ़ सख्त नारेबाज़ी कंदे मुगी नौजवान के जल्द बाजियाब करण जो मुतालबो कयो वियो आहे। धरणे के मौके ते मुज़ाहिरीन IG सिंध, DIG लाड़काणो ऐं ॿियनि वसवारनि खां नौजवान अगवा वाक़े जो नोटिस वठण ऐं मुगी के तुर्त बाजियाब करण की अपील कई है। बे तरफ़ मेन रोड ते धरणे सबब रोड के ॿिन्ही पासन का मुसाफ़िर गाड़ियुनि जूं डिघियूं कतारूं लगी वयूं। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।